फरमाइंदा जेको इन महीने में एक रोज़ो रखे, एक दफ़ो सदको दे, अल्लाह उन जा सब गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। ॻाल्हि यादि आहे? वाह वाह, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वरी फरमाइंदा जेको मोमिन हिन महीने में 3 रोज़ा रखे ऐं सॼो महीनो घटि में घटि 1 मानी सदको दे, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। घटि में घटि 1 मानी, तो उन जे बदले में अल्लाह उन मोमिन ते लाइ जन्नत के वाजिब करे छॾी। वाह वाह, सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं फरमाइंदा त ही जेको रजब जो नालो आहे महीने जो, इहा जन्नत में हिकु नहर आहे जंहिंजो नालो आहे रजब। वाह वाह, तवज्जो आहे मुंहिंजे पासे? जीअं कौसर जन्नत जी हिकु नहर जो नालो आहे, सुभान अल्लाह। जिए जाफर जन्नत जे एक नहर जो नालो। वाह वाह, ये फरमाइन था त रजब भी जन्नत जे एक नहर जो नालो आ। तवज्जो कजो, उन नहर जो जो पानी आ जन्नत में अबियद मिनल लबन व अहला मिनल असल, खीर को वधीक सफेदा, माखी को वधीक मिठो आ। जॾहिं पुछा कई वई या रसूल अल्लाह यो पानी पीअंदो केर? फरमाइन था पीअंदो उहो जंहिंजे दिल में अलीअ जी मोहब्बत हूंदी। हैदरी। वाह वाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हुर्मत वारो महीनो है, वो महीनो आ जंहिं महीने में, बल्कि ये 4 ही महीना काफिर भी जंग न कंदा। जे पहिरियां जंग हलंदी ही त बंद करे छॾींदा। ऐं इहो ही महीनो आ जंहिं महीने में उम्मत हुसैन के वतन वतन में उन टाइम छॾायो इन इलाइक़े वारो जंहिं टाइम कोई पखी भी पंहिंजो आखेरो न छॾींदो। मौला तव्हांजी अदादारी क़बूल करे। हाणे हाणे ॾिहाड़ा गुज़रिया आहिनि मखदूम आलमियान जे दुखनि जा। करबला जी असुल इब्तिदा बि मदीने खां थी। इस्लाम में पहिरीं पहिरीं दहशत गर्दी मुसलमानन अली जे दर खां शुरू कई। रोई पिया वन, इहो ही हक़ आहे हिन ख़ानदान खे रोअण जो। जे मदीने में ज़हरा जो घर दरवाज़ो न सड़े हा, ज़ैनब जा ख़ैमा में न सड़नि। रोअण वारो, जे मदीने में मोहसन के न मारन हा त अली असगर के भी तीर न लगे हा। जे मदीने में अली जे गले में रसी न पाइन हा त सज्जाद जे गले में भी तोक न पवे हा। बागे टाइम दिया सिर्फ हिकिड़ी रिवायत ॿुधो। टे जनाज़ा कायनात में अहिड़ा गुज़रिया आहिनि जिन जा ग़स्साल ओछगारूं ॾेई रुना आहिनि। मूंसां ॻाल्हायो घणा जनाज़ा? 3 जनाज़ा। पहिरियों जनाज़ो ॾुखिया ज़हरा जो आ, गुस्ल ॾियण वारे जो नालो अली आ। गुस्ल ॾियारे अली जहिड़ो बहादुर इमाम जीअं ओछगारूं ॾेई रोअंदो ॿाहिरि आयो। सलमान पुछा थो करे, मौला असांखे मना पिया कयो त ॾाढा न रोइजो। या अली हाणे पाण ॾाढा चोतारो भाकुर पाए अली रोई ते तो सलमान कीअं न रोवां ज़हरा जूं पासीरूं भॻनाए। मौला तुंहिंजो दाऊं कब्र ज़हरा ते पढ़िया।
यो पहिरियों जनाज़ो गुस्ल ॾियण वारो अली रुनो ॿियो जनाज़ो शाम जे महारीअ जो जंहिं बाज़ारुनि में पुफिन के पत्थर बि लॻंदे ॾिठा चादरूं घुरंदे बि ॾिठियूं जेको कफन में बि रत रोंदो वियो पंजो इमाम बाबे खे गुस्ल ॾियारे जीअं रोंदो ॿाहिरि आयो हज़ारे माण्हू मदीने में पुछा था कन मौला एॾो छो था रोवो लफ़्ज़ ॿुधजो पंजो इमाम फरमाए तो मूंखां न पुछो अचो पाण कफन खोले हली ॾिसो 35 साल करबला खे गुज़री विया आहिनि एॾो ग़रीब जो अञा ताईं गले में तो कजे ज़ख़्म जा निशान दस पुठीअ ते तावियाननि जा निशान दस कफन भी खून में रंगीन थी वियो दस इहो ॿियो जनाज़ो जंहिंजो गुस्ल ॾियण वारो रुनो रोवण वारो टियों जनाज़ो वॾो मर्द कोने वॾी मस्तूर भी कोने हुसैन जी नंढड़ी धीउ सकीना ग़स्साल औरत जेॾी महिल सकीना जो ज़ख़्मी मैयत ॾिठो अली जे धीअ जे भरिसां जी जेदी क़ैदिन बीबी हो हिन नंढड़ीअ खे बीमारी कहिड़ी हुई साइण फरमाए थी मुंहिंजी धीउ बीमार त कान हुई चए थी जे बीमार न हुई त हे नीरा कारा दाग छाजा अथसि साइण फरमाए थी पीउ जा कातिल चमाटू हणंदा आया अथसि राहुनि में रोवंदी आई चवंदी आई हया कयो मां हुसैन जी यतीमा रोई पिया आख़िरी जुमिलो ॿुधो जेॾी महिल पीउ जो सर मिलियो हस दाह ॾिनी है बाबा तोखां पोइ मूंखे तुंहिंजा कातिल मारींदा आया अथई बाबा घोड़नि सां भॼाईंदा आया आहिनि बाबा जंहिं मूंखे मारियो जंहिं मूंखे चमाटूं हयूं वो बाबा उनजा हथ वॾा मुंहिंजा रुख़सार नंढड़ा